नाज़रीन, हर जमायत के खलीफ़े अब्दुल सलाम डारी समेत वर्करनि सां गॾु पुलिस के ज़ातियुनि ख़िलाफ़ नौशर फिरोज़ प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतजाज कयो। इन हवाले से मज़ीद तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौशर फिरोज़ खां अवामी टाइम न्यूज़ जो नुमाइंदो ज़मीर हुसैन लुंड। नौशर फिरोज़ हुर जमायत के खलीफ़े अब्दुल सलाम डारी, ज़िले सदर फ़कीर गुलाम जान डारी, राणा मज़हर इक़बाल फ़कीर तालिब डारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नौशर फिरोज़ मीडिया अॻियां समेत हुर जमायत के फ़कीरनि फ़क्शा लीग के वर्करनि सां गॾु पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे चयो त DSP नौशर फिरोज़ जे सिविल कपड़नि में रात जो ऊंदाही में चादर चो दीवारी जो तक़दुस पेमाल कंदे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे असांजा 40 माण्हू खंबे वियो, जिन मां 15 ॼणनि खे छॾियो वियो, बाक़ी 25 ॼणा अञा ताईं गुम आहिनि। हिननि चयो त SSP नौशर फिरोज़ या लंजा जे चवण ते असां मथां कार्रवाइयूं करे रहियो आहे। असां पुरअमन आहियूं। असां हुर जमायत ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। हिननि चीफ जज ऐं ॿियनि आला अदालनि खां शिफ़ाफ़ इंक्वायरी करण जी घुर कंदे चयो त असां ख़िलाफ़ कूड़ा केस ख़तमु कया वञनि। जी।